औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो। अॼु 9 जुलाई 2025 जो ॾींहुं आहे ऐं अॼु असांजो मौज़ू आहे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा जे पाड़े ठारे वहाण जी हदबंदी ऐं उन जा रोड ऐं रस्ता उन्हनि जो व्यू तव्हांजे स्क्रीन ते तव्हांखे ॾेखारी। ही ठारे वहाण जी मुक़ाम जी तरफ़ खां जेको मुक़ाम वारो रस्तो आहे उहो तव्हांजे स्क्रीन ते नज़र अचे थो। सभ खां पहिरियां असां तव्हांखे ठारे वहाण जी जेकी चौधारी हदबंदी आहे उहा असां तव्हांखे तव्हांजे स्क्रीन ते ॾेखारींदासीं। हिकिड़े तरफ़ ज़मीनूं ऐं ही मुक़ाम आहे, मुक़ाम जे तरफ़ खां ई रोड आहे जेको तव्हांजे स्क्रीन ते तव्हांखे नज़र अची रहियो आहे। ऐं ही रोड शहर खां शुरू थियो मेन रोड खां ऐं बाईपास ताईं ही एंड थिए थो ऐं साम्हूं तव्हांजे स्क्रीन ते बाईपास नज़र अचे थो। अहिड़े हवाले सां वरी ही हितां बाईपास खां जिते मुक़ाम एंड थिए थो हितां हदबंदी टर्न कंदी ऐं सिधो नाने ईसान आरिजे वारी जेका बाईपास वटि मस्जिद आहे उन खां थींदो ऐं मेन जेको रोड आहे परियों उन सां मिलंदो ऐं जेको शहर आहे ख़ैर मोहम्मद आरिजा जो उन जो उहो हिसो जेको दुकाननि ते मुश्तमिल आहे उहो असां तव्हांखे चौधारी ॾेखारींदासीं। ही बाईपास खां टर्न कयोसीं, हाणे ही उहो रोड आहे ऐं यानी उहा हदबंदी आहे ठारे वहाण जी जेका नाने ईसान जी जेको मदरसो ऐं मस्जिद आहे उन ॾांहुं वञी रहियो आहे जेको तव्हांजे स्क्रीन ते तव्हांखे नज़र अचे पियो। यकीनन ही हिकिड़ो ॻोठ जो नुमाया व्यू आहे। असां फ़िलहालु तव्हांखे उन जी जेकी चौधारी हद ही ठारे वहाण जी उहा विज़िट करायूं पिया। उन जे विज़िट खां बाद में ही नाने ईसान आरिजे जी मस्जिद ऐं मदरसो आहे जिते असां बीठा आहियूं ऐं हीअ असां सां साण मोहतरम जनाब तौफ़ीक़ अहमद आरिजो साहिब जन जिन जे ताउन सां असां ही वीडियो फिल्माइन करे ऐं तव्हांखे तव्हांजे स्क्रीन ताईं पहुचाइण में कामयाबु थियासीं। ऐं ही वरी ॿियो रस्तो आहे, ही बि हद ही ठारे वहाण जी जेका वञी मिलंदी मेन रोड सां जेको ॾोकिरे वेंदो आहे लकड़ा होटल वटां बाईपास ते चढ़े थो रोड हे उन ताईं। ऐं हीउ थोरो बसि हिकिड़ो हीउ टुकड़ो आहे ज़मीनुनि जो, बाक़ी सॼो ठारे वहाण जी जेको असो आबादी आहे ऐं घर आहिनि। ऐं जहिड़ी तेज़ीअ सां ही ठारो वहाण वधी रहियो आहे त चंद सालनि में ही जेको टुकड़ो ज़मीन जो बचियो आहे बाक़ी इहो बि आबादी हेठि अची वेंदो। सो हाणे असां पहुतासीं जेको मेन रोड आहे ॾोकिरी वेंदो आहे उन ते हिन तरफ़ खां वरी ही हदबंदी आहे ठारे वहाण जी जेका तव्हांखे तव्हांजे स्क्रीन ते नज़र अची रही आहे। असांजो सफ़र रोड वारी साइड खां जेका हदबंदी आहे ठारे वहाण जी उहो तव्हांजे स्क्रीन ते ऐं ही नवां दुकान ठहिया आहिनि हिन तरफ़ ठारे वहाण जी हद में। ऐं हाणे असां अॻिते हलूं था। हाणे जेको ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा जो मेन मार्केट आहे रोड वारी उन जो असां तव्हांखे हीअ सम्झो हद ई ठारे वहाण जी हीअ हाणे शुरू थिया दुकान ठारे वहाण जी हद में ऐं ही दुकान आहिनि जेके असां तव्हांखे तव्हांजे स्क्रीन ते ॾेखारे रहिया आहियूं त ही उहे हद आहे ठारे वहाण जी जंहिंमें मार्केट आहे शहर वारी ऐं उन ठारे वहाण जी तरफ़ खां जेके दुकान ठहिया आहिनि उहे आहिनि। तव्हांजे स्क्रीन ते ठारे वहाण नज़र अची रहियो आहे। ही पेट्रोल पंप हुयो जेको असां क्रॉस कयोसीं। ही मोचिन वारी घिटी क्रॉस कईसीं ऐं असांजो सफ़र जारी सारी आहे ऐं असां पंहिंजो सफ़र शुरू कयोसीं
मुक़ाम वारी घिटीअ खां। ऐं हाणे मुक़ाम वारी घिटी ते ई असां वरी एंड कंदासीं। इहो असां तव्हांखे राउंड करायोसीं ठारे वाहण जी जेकी हद हुई चौधारी उनजो। उनखां बाद में असल में ठारे वाहण जे अंदरि 3 मेन घिटियूं आहिनि ऐं 2 वरी लिंक घिटियूं आहिनि। बसि इन्हनि घिटियुनि रोडनि रस्तनि ते मुश्तमिल आहे पूरे ठारो वाहण। हाणे हुनजी जेकी मेन घिटी आहे जेके मुक़ाम वारी घिटी चइबो आहे, हाणे असां उन में आया आहियूं। हीअ मुंहिंजो वालिद मोहतरम मोहम्मद यूसुफ आरिज़ो साहिब जन क्रॉस करे विया। हीअ मेन घिटी ठारे वाहण जी जेके मशहूरु ऐं मरूफ़ आहे मुक़ाम वारी घिटी जे हवाले सां। त जीअं ज़िक्र कयोसीं त हिन ठारे वाहण में मेन 3 घिटियूं आहिनि जेके 3 हिन रोड खां निकिरनि थियूं ऐं वञी वरी बाईपास खां ॿाहिरि निकिरनि थियूं मुख़्तलिफ़। ऐं हीअ साम्हूं आहे ठारे वाहण जो मदरसो जेको तव्हांखे नज़र अचे थो, हुनजी वॾी गेट। हाणे हिकिड़ी हीअ घिटी आहे जंहिंसां असां हलूं था ऐं ॿी वरी घिटी टर्न करे पई। असल में इहे 2 घिटियूं आहिनि ऐं हिन घिटीअ मां वरी 2 घिटियूं निकिरनि थियूं जेके 2 घिटियूं हिन घिटीअ जूं आहिनि। हिकिड़ी घिटी जेकी असां क्रॉस करे आयासीं मदरसे जी उहा आहे। त सभ खां पहिरियां असां हिन जेकी मस्जिद आहे, मस्जिद खां जेकी बैक साइड खां घिटी आहे उहा असां विज़िट कंदासीं। उनखां पोइ वरी उतां फ्री बाईपास खां वरी पोइ जेकी ॿी घिटी आहे उन में अची हिते असां स्टॉप कंदासीं मस्जिद वटि। हीअ मस्जिद जे बैक साइड वारी घिटी आहे जेका असां क्रॉस कंदा वञूं पिया। ऐं हीअ घिटी उहा ॿाहिरि बाईपास ते निकिरंदी ऐं हिन घिटीअ जो असां जेको सफ़रु आहे उहो एंड कंदासीं मुक़ाम जी जेकी बाईपास वारी घिटी हुई, रोड हुयो ओसि ताईं। उनखां पोइ वरी असां अॻिते पंहिंजो सफ़रु शुरू कंदासीं ॿी जेका मेन घिटी मस्जिद खां मुड़ी वञे थी उन ॾांहुं। असांजो सफ़रु जारी ऐं सारी मेन घिटीअ में हले पियो। हीअ साम्हूं आहे रस्तो जेको बाईपास ॾांहुं वेंदो। हीअ असांजी हिकिड़ी घिटी जो सफ़रु असां तय करे चुका आहियूं। बाक़ी चंद लम्हात जो सफ़रु आहे। साम्हूं असांखे बाईपास नज़र अचे थी। इहो असां सफ़रु तय करे ऐं बाद में वरी असां इन घिटी जेकी ॿी लिंक घिटी आहे उनजो सफ़रु शुरू कंदासीं। हीअ कब्रिस्तान जी एंडिंग पॉइंट आहे, इख़्तिताम वारी भित आहे ऐं असां हीअ बाईपास आहे जितां अॻु में क्रॉस कयो हुयोसीं। हाणे हिते असां स्टॉप करे वरी इन मस्जिद खां जेका असां हेॾे आयासीं, हीअ वरी उहा ॿी घिटी आहे जेका मस्जिद खां वरी ॿिए तरफ़ खां वञे थी। हीअ अॻिते असांजो सफ़रु आहे। उन हिन ॻोठ जी जेको आहे ॿी अहम मेन घिटी ऐं जो सफ़रु आहे जेको जारी ऐं सारी आहे। तव्हांजी स्क्रीन ते हीअ ॿी मेन घिटी जेका निकिरे थी ठारे वाहण वारी जेकी मस्जिद आहे उनखां ॿिए तरफ़ खां हलंदी वरी साॻियो ई हुन मस्जिद जे जेकी बैक साइड खां घिटी निकिरे पई उन सां अचे मिले पई ऐं वञी ॿई मिली वरी बाईपास ते निकिरनि पियूं। ऐं तव्हां जॾहिं इन्हनि घिटियुनि जो व्यू ॾिसंदव त तव्हांखे बिल्कुलु हिकिड़ो अजीब मंज़र पेश अची रहियो हूंदो। त पुराणे जेके क़दीम दौर में ही घिटियूं हूंदियूं उनजो स्ट्रक्चर हूंदो बिल्कुलु उहो मिटिजी चुको आहे ऐं हिन ते उते जॻहियूं ठही चुकियूं आहिनि, घर अॾिजी चुका आहिनि। नाज़रीन हीअ आहे उहा घिटी जेका असां लिंक घिटी हुई। हाणे हिते असां स्टॉप कंदासीं। हाणे इहे हुयूं 2 घिटियूं। हाणे आहे वरी असांजी हीअ 3 घिटी जेका हितां निकिरे थी हितां हिन घिटीअ मां ऐं इहा असां ॿी घिटी वर वकड़ खाईंदी करे ऐं निकिरे थी साईं एहसान हाफ़िज़ एहसान आरिज़ी जी जेकी बाईपास वटि मस्जिद आहे उते निकिरे थी। यानी हो 2 घिटियूं बि बाईपास ते वञी निकिरनि थियूं ऐं हीअ 3 घिटी बि उहा बि बाईपास ते वञी निकिरे थी मुख़्तलिफ़ वर वकड़ कंदे। ऐं इहे ठारे वाहण जूं मेन जेको आहे सो बुनियादी घिटियूं आहिनि। ऐं हिकिड़ी उनजी चौधारी जेके असां बाउंड्री तव्हांखे घुमाईसीं। हिकु तरफ़ कब्रिस्तान वारी रोड हुयो
ॿिए तरफ़ पुराणी बाईपास हुई जेका नानी ईसान जे मस्जिद खां क्रॉस पई करे, ऐं टे तरफ़ खां वरी मेन रोड हुयो जेको ॾोकिरी पियो वञे, ऐं चौथे तरफ़ खां वरी बाज़ार ई आरीजा ॻोठ जी जेकी मेन उनजो उहो हिसो जेको वहाण जे हद में अचे पियो, जंहिंसां मार्केट जी दुकान हुई उहे ॾेखारियासीं। ऐं उन खां अलावा ॿ वरी लिंक घिटियूं आहिनि ठाहियो वहाण खे। इहा टी घिटी जेका साम्हूं तव्हांजे बाईपास ते इहा एंड थींदी, ऐं उनखां पोइ वरी ॿ लिंक घिटियूं आहिनि, हिकिड़ी चननि वारी मोचन वारी घिटी ऐं ॿी नंढड़ी मस्जिद वारी घिटी। इहे ॿई लिंक घिटियूं आहिनि, इहे बि अची करे उन मेन घिटियुनि में जेको आहे सो अटैच थियनि थियूं, मिलनि थियूं, जुड़नि थियूं। सो मुख़्तसिर तौर ते हीउ जेको आहे उहो व्यू तव्हांजे स्क्रीन ते नज़र आयो। हीअ नानी ईसान जी मस्जिद अटेंड थी, ऐं हीअ तव्हांजे साम्हूं हीअ लिंक घिटी आहे मोचिन जी चननि जी, जेका वरी हितां रोड खां निकिरी करे वरी मेन जेका टी घिटी हुई उन में मिलंदी। अहिड़ी तरह सां वरी ॿी घिटी आहे लिंक जेका नंढड़ी मस्जिद वारी आहे। हीअ घिटी साम्हूं जेको आहे हिते वञी एंड थींदी, उन मेन घिटीअ सां मिलंदी जेका असां क्रॉस करे विया हुआसीं। ऐं इन खां बाद में असांजी जेको आहे सुबुह ॿी लिंक घिटी, हीअ ॿी लिंक घिटी आहे जेका मदरसे ताईं अची वरी मेन घिटी मुकामवारी में मिले थी, ऐं हीअ शुरू थिए थी रोड खां। ऐं जेकी नंढड़ी रोड वारी मस्जिद आहे जंहिंखे असां बैंक वारी घिटी बि चऊं था, हीअ उहा नंढड़ी लिंक घिटी आहे जेका तव्हांजे साम्हूं स्क्रीन ते नज़र अचे थी। हीअ हुयो ठारे वहाण जे रोड रस्तनि जो व्यू तव्हांजे स्क्रीन ते। अॻिते जे लाइ ॾींदा असांखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, जज़ाकल्ला।